नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे कपरो खां ख़बर ॾींदा हलूं त कपरो में ईद जे मौक़े ते कपरो जे मुख़्तलिफ़ मिठाइनि जे दुकान ते मुख़्तलिफ़ मिठाइनि जा उमदा आला क़िस्म स्पेशल मिठाई ईद जे लाइ तयारु कई वेंदी आहे। हिन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो हरीश केबीसी पंहिंजी रिपोर्ट में। जी नाज़रीन, हिन वक़्तु मौजूदु आहे खिपरे शहर जी शाही बाज़ार में। ईद जे मौक़े ते जिथे माण्हू कपिड़ा ख़रीद कंदा आहिनि, चपलूं ख़रीद कंदा आहिनि, वॻा ख़रीद कंदा आहिनि, उन सां गॾु इहे मिठाई बि ख़रीद कंदा आहिनि। खिपरे जे शहर में मिठाई जा दुकान वॾे तादाद में मिठाई ठाहींदा आहिनि ऐं ईद जो गिफ्ट बि हूंदो आहे। अचो त हिन मिठाई वारे दुकान सां ॻाल्हायूं था त हुननि जो छा चवणु, कहिड़ियूं मिठाइयूं ईद जे हवाले सां तयारु कयूं। ईद के मौके पर हमने मुख्तलिफ वैरायटियाँ जैसे गुलाब जामुन, चमचम, मनपसंद और मुगल मावे जैसे देखिए हमने जो कि ईद के त्यौहार की वजह से बनाते हैं और आम दिनों में वैसे चलती है वैसे, लेकिन ईद के त्यौहार पे ज़्यादा तकरीबन लोगों का रुझान ज़्यादा होता है मिठाई का। वठंदा आहियो, भुगल मावा वठंदा आहियो, अंब वठंदा आहियो, हर शइ ईद ॾाढी ख़ुशी कई आहे। ईद जे बारे में वॾियूं वॾियूं अवां खे मुबारकूं, पूरी कौम खे मुबारकूं, हुकूमत खे मुबारकूं। ईद ख़रीद तमामु घटि आहे, महांगाई जाम आहे, माण्हू पैसो आहे कोन, वांदा वेठा आहियूं। रेट में अॻे पुराणा साॻिया नवां थाणे जल्दी रेट आहे कोन, महांगाई तमामु घणी आहे, माल महांगो मिले थो। जेके पुराणा आइटम उहे हलनि पिया, जेके हली रहिया आहिनि मार्केट में, हालत ॾिसो पिया, गिराक हिकिड़ो कोन, असीं पाण वेठा आहियूं। तमामु बुरान अची वियो, गुरबत अची वई आहे, बेरोज़गारी अची वई आहे। जी नाज़रीन, हिननि जो चवणु त ईद ख़ुशियुनि जो त्योहार आहे। ईद में अगरि मिठाई न हुजे त इहो ख़ुशियुनि जो त्योहार अधूरो आहे। इहे माण्हू हिक ॿिए खे ईद खे मुबारक ॾियण खां पोइ मिठाई खाईंदा आहिनि ऐं पंहिंजी ईद सेलिब्रेट कंदा आहिनि। कैमरामैन गुलाम शबीर सां गॾु हरीश केबीसी, अवामी न्यूज़ खिपरो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।